दोस्तो अॼु ॿकरियुनि जे पालना जे सिलसिले में अव्हां सां इंतिहाई अहम ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं असांखे इहो सम्झणु खपे त खीर गोश्त ऐं ॿियूं जेके ज़िंदगी जूं ज़रूरतूं आहिनि उन्हनि जी हर जॻह ते डिमांड आहे, घुर्ज आहे। पाण ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं, पर उन खां अॻु में अव्हांखे गुज़ारिश थो करियां त तव्हां रूमी गोट फार्म जे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं को सुवाल हुजे त कमेंट कयो। असांजी जेका मईशत आहे उहा ज़ाहिर आहे हिकिड़ी तमामु वॾी आबादी जेका आहे उहा ॿाहिराड़ियुनि में रहे थी ऐं उन्हनि जो समूरो जेको गुज़र सफ़र जो ज़रियो आहे उहो आहे ज़राअत ऐं उन सां गॾोगॾु चौपाए माल ते असांजी मईशत तमामु घणो डिपेंड थी करे। हाणे पोइ बि असां ग़रीब छो आहियूं, इहे सभई शयूं असांखे सम्झणियूं पवंदियूं त पोइ बि असां ग़रीब आहियूं। असां वटि माल बि आहे, असां वटि मेंहूं बि आहिनि, असां वटि ज़मीन बि थोरी थकी आहे, भले पाणी जी खोट हुजे पर उनजे बावजूद बि असां वटि ज़मीन जो हुजणु हिकिड़ी नेमत आहे तमामु वॾी। पोइ बि असां ग़रीब छो था रहूं? बुनियादी तौर ते असां चङी तरह सां संजीदगी सां को बि कमु नथा करियूं, उनजे करे या वरी असांखे ख़बर कोन्हे का, उनजे करे असां ग़रीब रहूं था। गुरबत को असांजो मुक़दर न आहे, गुरबत असांजे सम्झ जो मसइलो आहे। जेकॾहिं असां तदबीरूं अख़्तियार कयूं त सच पुछो त असीं वॾे पैमाने ते कामयाबु थी सघूं था। ॿिया त कई कारोबार आहिनि, पर हीउ ॿकरियुनि जो जेको कारोबार आहे, मिसाल तौरु अव्हां 10 ॿकरियूं ख़रीद करियो। जेकॾहिं अव्हां वटि नाणो आहे त 10 ॿकरियुनि सां अव्हां पंहिंजी शुरूआति करे छॾियो ऐं सादे नमूने सां फ़िलहालु शुरूआति करियो। पोइ जीअं तव्हां वटि पैसा ईंदा वञनि त तव्हां ॿकरियुनि में वाध बि कंदा वञो ऐं उन सां गॾोगॾु तव्हां वधीक ॿकरियूं आणे ऐं तव्हां वॾो नाणो बि कमायो ऐं पैसा बि कमायो। हाणे जेकॾहिं तव्हां ख़ुशहाल आहियो त पोइ तव्हांजी ज़िंदगी ते कहिड़ा असर पवनि था, इहे ॻाल्हियूं सभई सम्झण जूं आहिनि, जिन खे सम्झण खां सवाइ न रुॻो असां शख़्सी तौर ते का तरक़ी न करे सघंदासीं, पर समाज बि तरक़ी न करे सघंदो। अव्हांजे खीसे में जेकॾहिं पैसा आहिनि त अव्हांजा ॿचा सुठी तइलीम हासिलु करे सघंदा ऐं अव्हां घर में सुठो खाधो मुहैया करे सघंदव, सुठा कपिड़ा पाए सघंदव, तव्हां गाॾी ते घुमी सघंदव, तव्हां पंहिंजी हिकिड़ी बहितरीनु ज़िंदगी गुज़ारे सघंदव। हाणे उन जे लाइ ज़रूरी आहे त असांखे कंहिं बि कारोबार ऐं कंहिं बि बिज़नेस जे लाइ असांखे ॼाण जो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे, जेका असां वटि न आहे। रूमी गोट फार्म सिंध अंदरि नयूं रवायतूं क़ाइमु करे रहियो आहे। मिसाल तौरु जंहिं तरीक़े सां असां शुरूआति कई आहे त उहा इंतिहाई मॉडर्न, इंतिहाई जेका असां जदीद क़िस्म जी उहा शुरूआति आहे ऐं इहा इन शुरूआति जे करे सॼी सिंध मां केतिरा ई माण्हू आया आहिनि जेके असांजो फार्म विज़िट करण खां पोइ हाणे ॿिया माण्हू बि इन तरफ़ मुतवजा थी ऐं पंहिंजो इहो कारोबार करणु चाहिनि था। हाणे ॿकरी जी तव्हांखे ख़बर आहे, ऐं गुज़िरियल वीडियोज़ में काफ़ी जेको अव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाए चुको आहियां। हाणे पाण ॻाल्हि इहा कंदासीं त ॿकरियुनि जी पालना कजे कीअं ऐं उन्हनि मां नाणो कमाइजे कीअं ऐं असांजे खीसे में सदाईं पैसा हुजनि कीअं। हाणे इहे जेके सभई सुवाल आहिनि सिधा आहिनि, पाण का बि मुबालगा आराई न कंदासीं, का बि अहिड़ी ॻाल्हि न कंदासीं जेका अमलनि न करे सघूं ऐं असां रुॻो ॻाल्हियूं कयूं। न, बिल्कुलु अहिड़े क़िस्म जी का बि गुफ़्तगू न कबी, बिल्कुलु प्रैक्टिकल ऐं अमल जोॻियूं ॻाल्हियूं कंदासीं। ऐं जॾहिं असां अमल जोॻियूं ॻाल्हियूं कंदासीं त सच पुछो त असांखे ॻाल्हि सॼी सम्झ में अची वेंदी। हाणे मिसाल तौरु पाण ॻाल्हियुनि खे ॿिनि हिसनि में विरहायूं था। अव्हां वटि जेकॾहिं पैसा आहिनि ऐं अव्हां वटि नाणो आहे त पोइ अव्हां जदीद बुनियादनि ते शुरूआति कुझु हिन तरह करियो। मसलन अव्हां हिकिड़ो शेड ठाहियो जेको 5-6 फुट 7 फुटनि ताईं मथे हुजे, उन्हनि ते जेके आहिनि से पैलेट्स लॻल हुजनि प्लास्टिक जा, उन्हनि ते ॿकरियुनि खे बीहारियो, छाकाणि त ॿकरियुनि जे पेशाब में हिकिड़ी अहिड़ी गैस हुजे थी
जेका हुन जे फिफड़नि खे तमामु घणो मुतासिर करे थी। नतीजे में जंहिं ॿकरी खे 12-14 साल जीअणो आहे उहा ॿकरी 2-3 साल जीए थी ऐं असांखे उहा जेका प्रोडक्शन उहा जेका पैदावार आहे मिलणु खपे उहा असांखे नथी मिले। हाणे जेकॾहिं तव्हां वटि पैसा आहिनि त शेड ठाहियो ऐं ॿकरियुनि खे मथे बीहारियो। ॿियो मरहलो कहिड़ो आहे त जॾहिं बि ॿकरी ख़रीद करे अचो त तव्हां हिकिड़ी ख़रीद था करे अचो, 2 था ख़रीद करे अचो त तव्हांजे फार्म हाउस ते हिकिड़ो अहिड़ो एरिया ऐं पंहिंजो पासो हुजे जिथे तव्हां पीढ़ी था ख़रीद करे आयल ॿकरियूं उहे अलॻि बीहारियो। घटि मां घटि 8 ॾींहंनि जे लाइ उहे ॿकरियूं अलॻि बीठल हुजनि। छो अलॻि बीठल हुजनि? उन्हनि जो बुनियादी सबबु इहो आहे त तव्हां जॾहिं पीढ़ी था अचो था त पीढ़ी ते हर तरह जो माल अचे थो, बीमार अचे थो, सिहतमंद अचे थो। त तव्हां जॾहिं पीढ़ी था ख़रीद करे था अचो त ईअं सम्झो त तव्हां इहो इम्कानु ज़हन में रखो त असांजी ॿकरी खे थी सघे थो PPR हुजे, थी सघे थो FMD हुजे, थी सघे थो ETV जी बीमारी हुजे, थी सघे थो का ॿी बीमारी हुजे। तंहिं करे 8 ॾींहं उनखे ऑब्ज़र्वेशन हेठि रखिणो आहे। जॾहिं तव्हां महसूसु कयो त ॿकरी चङी तरह सां गाहु खाई रही आहे, ॿकरी एक्टिव आहे ऐं असां जेको माल ख़रीद करे आयो आहियां उहो बाक़ाइदे सिहतमंद आहे त 8 ॾींहंनि खां पोइ तव्हां उनखे शेड जे हवाले कयो। पोइ मथे उहो शेड ते बीहनि ऐं पोइ उन्हनि खे चारो बि उते ॾियो। शेड जी वेंटिलेशन हुजे, उते चारो ॾेई उन्हनि ॿकरियुनि खे ऐं तव्हां उनखे सिहतमंद कयो। पर हाणे रुॻो शेड ते बि बीठल न हुजनि, ॿकरियुनि खे हेठि बि लाहिणो आहे। ऐं जीअं ॿकरियूं हिकिड़ो अहिड़ो जानवर आहे जेको उहो घुमे फिरे थो। हाणे हीअ असांजो तव्हां शेड ॾिसो पिया, असांजी ॿकरियूं हिते मथे बीहंदियूं आहिनि, हेठि इहे घुमी फिरी रहियूं आहिनि ऐं परियां वाड़ी ठहियलु आहे जिथे उहे चारो खाईंदियूं आहिनि। ऐं इहे चओ तरफ़ तव्हां जेके लकड़ा ॾिसो पिया, इन्हनि में असां वण हया आहिनि, इन्हनि में असां वण पोखिया आहिनि। त हाणे इन अंदाज़ में हाणे पटेरी ॿकरी बीठी आहे, ॾिसो कहिड़ी ख़ूबसूरत आहे ऐं इन 2 फर ॾिना आहिनि ऐं उनजा इहो हीउ जेको फर तव्हां ॾिसो पिया इहो इन जो ई फर आहे त इहो कदावर फर आहे। हाणे इहे पटेरियूं ॿकरियूं 2 फर ॾींदियूं आहिनि ऐं ॾाढियूं कदावर हूंदियूं आहिनि। पर पाण पंहिंजे मौज़ू ते था अचूं त शेड ते बीहारणियूं आहिनि ऐं उन्हनि खे पोइ वरी जेको आहे सो हेठि लाहिणो आहे। सुबुह जो जेकॾहिं गर्मियूं आहिनि त तव्हां सुबुह जो 6 वॻे ॿकरियुनि खे हेठि लाहियो, उन्हनि खे चारो ॿारो ॾियो वाड़ी में जॾहिं हू खाई ढो कनि त पोइ तव्हांजो जेको फार्म हाउस ते मैदान आहे उन मैदान ते तव्हां ॿकरियुनि खे छॾियो त जीअं हू घुमनि फिरनि, पंहिंजो हाज़मो दुरुस्तु कनि ऐं उनखां पोइ हू उस वठनि। 11 वॻे वरी तव्हां 10:30 11 वॻे वरी तव्हां ॿकरियुनि खे मथे शेड ते चाढ़े छॾियो ऐं तव्हांजे शेड में पखा हुजणु तमामु ज़रूरी आहिनि। अॻिते हली तव्हांखे शेड बि ॾेखारिबो, अंदरां जेको हुनजो अंदरो सिस्टम आहे उहो बि तव्हांखे ॾेखारिबो त उन में पखा बि तमामु ज़रूरी हुजनि ऐं पाणी जो बंदोबस्तु हुजे त जीअं असांजूं ॿकरियूं डिहाइड्रेशन यानी जिस्म में पाणीअ जी खोट जो शिकार न थियनि। त इहो हिकिड़ो मकैनिज़म आहे मुकमिल तौर ते। त उन तहत जॾहिं असीं अमल कंदासीं त असांखे काफ़ी शयूं सम्झ में अची वेंदियूं। हाणे हीअ असांजी सीढ़ी आहे, हाणे हीअ सीढ़ी हितां खां ॿकरियूं मथे चढ़ंदियूं आहिनि ऐं असां हाणे शेड में दाख़िल थी रहिया आहियूं। अव्हांखे असां ॾेखारियूं था हीअ पैलेट्स आहिनि, 2x2 जो पैलेट असांखे 2400 रुपए में पियो हुयो, हुनजो ही मेन गेट आहे। हाणे हितां खां असीं दाख़िल थियासीं पंहिंजे शेड में। जेकॾहिं नाणो आहे त असां हिन तरह जो शेड ठाहींदासीं। शेड अंदरि असां मथे पखा मां ॾिसी रहिया आहियो, वेंटिलेशन ॾिसी रहिया आहियो, फिल्टर लॻो पियो आहे, अंदरि ई पाणी जेको आहे सो ॿकरियूं पीअनि थियूं। ऐं हाणे हीअ जेके पोर्शन ठहियल आहिनि इन्हनि पोर्शन्स जो बुनियादी मक़सदु इहो आहे त जेके ॿकरियूं ढुकियूं आहिनि उन्हनि जे लाइ अलॻि पोर्शन हुजे, जेके छेला आहिनि उन्हनि जे लाइ अलॻि पोर्शन हुजे ऐं हीअ वरी हुननि जा उहे बुर्श आहिनि जिन सां ॿकरियुनि खे खनण जी आदत हूंदी आहे, भित खे पयूं पुठियां हणंदियूं आहिनि त हीअ वरी उन्हनि जो मरहलो आहे। अहिड़ी तरह हीअ शेड जेको आहे उहो वरी असांजूं जेके नंढियूं ॿकरियूं आहिनि उन्हनि जे लाइ हुजे। यानी जेको पहिरीं ॻाल्हि त तव्हां 2 खां 3 नसुल वधि में वधि पालियो ऐं उन्हनि खे अलॻि अलॻि ब्रीडर ॾियो यानी छेलो ॾियो त जीअं उन में को मसइलो न थिए। हाणे हीअ ॾिसो था असां वटि अंदरि लाइटिंग जो, बिजली जो, प्लम्बरिंग जो यानी पाणी पीआरण जो उहे बाउल साम्हूं तव्हां ॾिसो पिया उहे लॻा पिया आहिनि। ॿकरी खे जंहिं वक़्तु उञ लॻे त ॿकरी उहो पाणी पीए। फरनि जो ख़ासि ख़्यालु रखो, ज़हन में रखो तव्हांजी पैदावार फर आहिनि, ख़रीद कयल ॿकरी न। उते त ॿकरी जेका तव्हां ख़रीद करे आया आहियो उहा त तव्हांजी इन्वेस्टमेंट आहे, पर फर तव्हांजी पैदावार आहिनि।
हाणे जीअं फरनि खे तव्हां सुठे नमूने सां पालींदव त उहे वॾा थींदा 7-8 महीननि खां पोइ उहे साॻिया फर जेतिरे में तव्हां ॿकरी ख़रीद करे आया हो एतिरे में ई उहे विकामे वेंदा। हाणे इहो मथियों शेड अंदरि हीअ 7 फुट मथे इहे प्लास्टिक जा पैलेट तव्हां ॾिसी रहिया आहियो। 7 फुट मथे उनखे वेंटिलेशन, उनखे पाणी, उनजे खणण जो बंदोबस्तु ऐं उन सां गॾोगॾु उनजो समूरो उहो बंदोबस्तु उन में मौजूदु आहे। पाण वरी हेठि था लहूं, हाणे हेठि साम्हूं साम्हूं बिल्कुलु वाड़ी आहे। जीअं लहंदियूं त वाड़ी में हुन जा जेके आहुरा प्लास्टिक जा आहिनि या खुरलियूं जंहिंखे असीं चऊं उहे भरियल हूंदियूं। खाई पी ड्रो करे ॿकरियूं ॿाहिरि ईंदियूं। हाणे हिकिड़ो असांजो इहो तरीक़ो आहे। ॿियो तरीक़ो सादो आहे, पैसा न आहिनि, को मसइलो न आहे। ॿियो तरीक़ो इहो आहे त असां 2-4 ॿकरियूं वठी अचूं, उन्हनि खे रखूं, उन्हनि खे वधायूं। जॾहिं उहे 50-60 खां मथे थियनि त पोइ असां नंढे पैमाने जो शेड ठाहियूं, उन में असां ॿकरियुनि खे रखूं त जीअं असां बहितर क़िस्म जो नाणो कमाए सघूं ऐं असांजा खीसा कॾहिं बि ख़ाली न हुजनि। यादि रखणु खपे ॿकरियुनि जी पालना जे लाइ उन्हनि जी वैक्सीनेशन इंतिहाई ज़रूरी आहे ऐं जेतिरियूं बि 4 वैक्सीनेशन जेके बुनियादी आहिनि उहे लाज़िमी ॾियणियूं आहिनि। ॿकरियुनि में जूं बि थींदियूं आहिनि, उन्हनि खे वेंझाइण बि ज़रूरी आहे। उन्हनि खे साओ चारो गर्मी में वधीक ॾियो, सियारे में उनखे सुको चारो ॾियो, त उमेदु आहे तव्हां तमामु वॾो कमाईंदव। असां हाज़ुरु हूंदा आहियूं हर कंहिंजे लाइ। असां पंहिंजी वेबसाइट बि ठाही आहे, रूमी गोट फार्म जी वेबसाइट बि आहे। उन ते बि असांजो सॼो जेको आहे सो हिकिड़ो तरबियती सिलसिलो आहे। हूअं बि असां सिंध जे माण्हुनि खे सलाहूं ऐं मशवरा ॾींदा रहंदा आहियूं। असां कामयाबु थी रहिया आहियूं ऐं तेज़ी सां असां कामयाबी तरफ़ वधी रहिया आहियूं। असां नवां माण्हू हुआसीं, पर जॾहिं असां सम्झो त ही शयूं ज़रूरी आहिनि ऐं जॾहिं असां रिसर्च कई त पोइ सम्झ में ॻाल्हि आई त ॿकरियूं पाले तमामु वॾो नाणो कमाए सघिजे थो ऐं कॾहिं बि असांजा खीसा ख़ाली न हूंदा। उन जे करे ऐं हिकिड़ो दफ़ो वरी अव्हांखे गुज़ारिश थो कयां त चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो दोस्तनि ॾांहुं, त उहे बि चैनल ॾिसनि। ॿियनि वीडियोज़ में तमामु अहम मालूमात बि आहे, हिन में बि मालूमात आहे। ऐं तव्हां बिस्मिल्लाह करे शुरूआति करे छॾियो ऐं तव्हां जेकॾहिं ख़ौफ़ कंदव त मूंखे नुक़सानु पवंदो त तव्हां कंहिं बि कम जी शुरूआति न करे सघंदव। उनजे करे शुरूआति ई तव्हांजी कामयाबी आहे। उन में ज़ाहिर आहे किथे ॿकरी बीमार थींदी, किथे मायूसी थींदी, पर मायूस थियणो कतई न आहे। अव्हांखे हर क़ीमत ते पंहिंजो पाण खे साबित क़दम रखिणो आहे ऐं तव्हांखे महिनत करणी आहे। अदा घर वेठे कुझु न आहे मिलणो। पोरियो कबो, सचाई कबी, महिनत कबी त सच पुछो त कामयाबी अव्हांजा क़दम चुमंदी। ऐं हीउ ॾिसो पिया त परियां या साम्हूं असां नर्सरी ठाही आहे। उमेदु आहे त ॿी वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं साथ सलामत।